केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 16 हिस्सो 3 इख्तिसार समरी आया केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवा के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजो जो लेक्चर जो मौजू है इख्तिसार समरी अजो के वीडियो लेक्चर में समरी जो आखिरी हिस्सो असां डिस्कस कंदासीं On combustion, all organic compounds produce one of the common product carbon dioxide. सभई ऑर्गेनिक मुरकब जॾहिं कंबस्ट थियनि था उन्हनि खे साड़ियो वञे त उहे हिकिड़ी कॉमन प्रोडक्ट कार्बन डाइऑक्साइड ज़रूरु पैदा कंदा आहिनि हाइड्रोकार्बन खे खणो ऑक्सीजन सां रिएक्शन करायो त तव्हांखे कार्बन डाइऑक्साइड वाटर ऐं हीट एंड लाइट ज़रूरु मिलंदी कार्बन डाइऑक्साइड हिननि सभिनी में जेकी बि तव्हांजा ऑर्गेनिक कंपाउंड हूंदा उहे जॾहिं ऑक्सीजन सां रिएक्शन कंदा सड़ंदा त कार्बन डाइऑक्साइड इन याव पैदा थींदी मिसाल जे तौर ते मीथेन खे ऑक्सीजन सां रिएक्शन करायो या कंबस्ट करायो त कार्बन डाइऑक्साइड ज़रूरु पैदा थिए थी वरी पेंटेन खे खणो ऑक्सीजन जी मौजूदगी में उनखे कंबस्ट करायो साड़ियो ॿारियो त तव्हांखे कार्बन डाइऑक्साइड ज़रूरु मिलंदो ईअं वरी डेरिवेटिव आहे अल्कोहल जेको आहे ऑर्गेनिक कंपाउंड आहे उन अल्कोहल खे ऑक्सीजन सां जेॾी महिल जो तव्हां कंबस्ट करायो त तव्हांखे कार्बन डाइऑक्साइड ज़रूरु मिलंदी ऑर्गेनिक कंपाउंड जॾहिं बि सड़ंदा आहिनि उहे कार्बन डाइऑक्साइड ज़रूरु पैदा कंदा The members of homologous series have same functional group. जेकी बि होमोलॉगस सीरीज़ जा मेंबर हूंदा आहिनि उन्हनि खे साॻियो ई फंक्शनल ग्रुप हूंदो आहे होमोलॉगस सीरीज़ यानी ॾिसो असां खणूं था जीअं अल्कोहल हिकिड़ी होमोलॉगस सीरीज़ खईंसी हाणे अल्कोहल जो फंक्शनल ग्रुप कहिड़ो आहे OH मिथनोल में ॾिसो OH लॻल आहे हाणे इन ई होमोलॉगस सीरीज़ में अल्कोहल जे ख़ानदान में ॿियो तव्हां मेंबर ॾिसो इथनोल उन में बि साॻियो ई फंक्शनल ग्रुप आहे OH प्रोपेनोल उन में बि साॻियो ई ग्रुप आहे फंक्शनल OH ब्यूटानोल में बि हाइड्रोक्सिल ग्रुप आहे पेंटेनोल में बि हाइड्रोक्सिल ग्रुप आहे ईअं वरी जेकॾहिं तव्हां इथीन अल्कीन जो हिकिड़ी होमोलॉगस सीरीज़ खणो त उन में बि फंक्शनल ग्रुप आहे डबल बॉन्ड इथीन में बि मौजूदु हूंदो प्रोपीन में बि साॻियो ई हूंदो ब्यूटीन में बि साॻियो ई हूंदो जेका बि होमोलॉगस सीरीज़ खणंदव उन जे मेंबरनि में फंक्शनल ग्रुप साॻियो ई हूंदो कार्बन कोल इज़ आल्सो कॉल्ड एज ब्लैक गोल्ड कोयले खे कारो सोन पिणु चयो वेंदो आहे इहो कोयलो हिकु त माना सोन वांगुरु घटि मिक़दार में मिलंदो आहे ऐं वरी उन मां जेको उनजो जेको रंग आहे क्रूड ऑयल जो उहो ब्लैक हूंदो आहे ऐं ॿियो वरी तमामु घणो महांगो आहे ॿियनि शयुनि जी क़ीमत जेको आहे सो उहा आहे तय कंदो आहे ईअं ई जीअं जीअं सोन इहे सभु शयूं ख़ासियतूं रखे थो तंहिंजे करे कोल खे बि ब्लैक गोल्ड चयो वञे थो In Pakistan, the name sui gas is used for natural gas. पाकिस्तान में सुई गैस जो जेको नालो आहे उहो नेचुरल गैस ते पइजी वियो आहे जेका कुदरती गैस निकिरंदी आहे उहा जीअं त बलूचिस्तान जे इलाइक़े सुई मां निकिती हुई त हाणे नेचुरल गैस आम तौर ते पाकिस्तान जे अंदरि सुई गैस जे नाले सां सुञाती वञे थी The name of organic compound is composed of two parts. नामियाती मुरकब जो नालो ॿिनि हिसनि ते मुश्तमिल हूंदो आहे हिकिड़ी हूंदी आहे प्रीफिक्स ॿी हूंदी आहे सफिक्स मिसाल जे तौर ते मीथनोल हाणे हिन में ॿ हिसा आहिनि हिकिड़ो आहे मीथ ॿियो आहे नोल या इथनोल त ईथ ऐं नोल हाणे ईथ छा था चऊं असां यानी शुरूआती या मुंडो इनखे था चऊं प्रीफिक्स सफिक्स आहे नोल प्रीफिक्स छा ॿुधाईंदो असांखे त नंबर ऑफ कार्बन मिसाल जे तौर ते मीथ त माना हिकु कार्बन ईथ त माना 2 कार्बन प्रोप त 3 कार्बन ब्यूट त 4 कार्बन ऐं वरी सफिक्स असांखे छा ॿुधाईंदो उनजो ॿुधाईंदो फंक्शनल ग्रुप मिसाल जे तौर ते मीथ नोल त हाणे इहो जेको ओल आहे इहो असांखे अल्कोहल ग्रुप जे बारे में ॿुधाए थो ईथ 2 कार्बन ओल त यानी उन में OH लॻल आहे ईअं वरी जेकॾहिं असां ईथीन त हाणे ईथ त माना 2 कार्बन ईन त माना अल्कीन फैमिलीज़ आहे माना डबल बॉन्ड हूंदुसि वरी इथाइन आइन जेको आहे उहो वरी ट्रिपल बॉन्ड खे ज़ाहिर कंदो आहे सफिक्स ऐं वरी जेको ईथ आहे उहो 2 कार्बन खे ज़ाहिर कंदो ईअं प्रोपीन प्रोप त 3 कार्बन ईन त माना उन में डबल बॉन्ड मौजूदु आहे सो अल्केन उन जी सफिक्स एंड थींदी वञी एन ते यानी कार्बन हाइड्रोजन एटमनि खे ज़ाहिर करे थो सिंगल बॉन्ड अल्कोहल त ओल उन जो तव्हांखे वञी सफिक्स मिलंदी
अल्कीन त ईन, अल्काइन त आइन यानी ट्रिपल बॉन्ड. Alkyl radicals are formed by the removal of hydrogen from alkanes. Alkane minus hydrogen is alkyl group or alkyl radical. Alkane मां हिकिड़ी हाइड्रोजन कढंदो त alkyl group ठही पवंदो. Alkyls are derivatives of alkanes. Alkane जा derivatives alkyl आहिनि. इथेन आहे CH3 हिकिड़ी हाइड्रोजन कढोसि त CH3 CH2 बचो. हाणे तव्हांजो अल्काइल ग्रुप ठही वियो. इथेन मां ठहियो त इथाइल ग्रुप. ईअं मीथेन हूंदो आहे CH4 हिकिड़ी हाइड्रोजन कढीसींसि CH3 थियो त मीथेन जो छा थी वेंदो मिथाइल. अल्केन खे अल्काइल में तब्दील कंदासीं ANE कटे असां पोयां YL ॾींदासींसि त नालो ठही वेंदो इथेन त इथाइल. आइसोप्रोपेन त आइसोप्रोपाइल. टर्शरी ब्यूटेन त टर्शरी ब्यूटाइल. सो अल्केन मां हिकिड़ी हाइड्रोजन कढंदासीं त अल्काइल ग्रुप ठही वेंदो. A functional group is an atom or group of atoms that gives a molecule its characteristic properties. Functional group को बि एटम हूंदो आहे या एटमनि जो हिकिड़ो ग्रुप थींदो आहे जेको जंहिं मॉलिक्यूल में लॻंदो उन मॉलिक्यूल खे ख़ासि हिकिड़ियूं ख़ासियतूं ॾींदो आहे. मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो फंक्शनल ग्रुप आहे COOH कार्बोज़ाइलिक एसिड जो. हाणे ही जेको R आहे इहो अल्काइल ग्रुप खे ज़ाहिर करे थो. अल्काइल ग्रुप जेको आहे सो मिथाइल बि थी सघे थो. तव्हांजो C2H5 इथाइल बि थी सघे थो. प्रोपाइल बि थी सघे थो. हाणे ही पाण जीअं त एसिड आहे तंहिंजे करे छा थींदो त हीउ एसिड जॾहिं अची करे मिथाइल सां लॻंदो त इन खे एसिडिक प्रॉपर्टीज़ ॾेई छॾींदो. ख़ासि हिकिड़ियूं ख़ासियतूं ॾींदुसि. हिन खे अची करे लॻंदो कार्बोज़ाइलिक एसिड अचे हिन खे लॻंदो त इहो तव्हांखे हिन जूं इथाइल जूं इथनोइक एसिड थी वेंदो त इन जूं ख़ासियतूं बि एसिडिक थी वेंदियूं. ब्यूटेन में अची लॻो त ब्यूटनाइक एसिड थी वियो. ब्यूटाइल में लॻो त ब्यूटनाइक एसिड. हाणे इन जूं ख़ासियतूं तेज़ाबनि वारियूं थी वेंदियूं. इहो ब्लू लिटमस पेपर खे रेड करे छॾींदो ऐं पाणीअ में अंदरि ॿोड़ींदासींसि ॻारींदासींसि त हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन में इज़ाफ़ो कंदो. ईअं वरी जेकॾहिं ॿियो को ग्रुप अचे अल्कोहल लॻे त हिते मिथाइल आहे OH अचे लॻंदुसि त हिन खे हाणे वरी अल्कोहल जूं ख़ासियतूं ॾेई छॾींदो. मिसाल जे तौर ते हाणे इहो पोइ छा थी वेंदो एंटीसेप्टिक थी वेंदो. ज़ख़्मनि वग़ैरह खे तव्हां मीथनोल हणंदव त जरासीमनि खे मारे छॾींदो. ही लॻुसि त छा थी वियो मिथनोइक एसिड थी वियो. उन में वरी तेज़ाबी ख़ासियतूं थी वेंदियूं. उहो तव्हां ज़ख़्मनि खे साफ़ु करण लाइ एंटीसेप्टिक तौर ते इस्तेमालु नथा करे सघो. इन जे करे हिननि खे असां चऊं था फंक्शनल ग्रुप छो त इहे हिकिड़ो ख़ासि फंक्शन ॾींदा आहिनि अल्काइल रेडिकल्स खे. तंहिंजे करे हिननि जो नालो ई रखियो वियो आहे फंक्शनल ग्रुप्स. On the basis of functional group, organic compounds are divided into different families. हाणे वरी functional group जे बुनियाद ते ऑर्गेनिक कंपाउंडनि खे मुख़्तलिफ़ फैमिलीज़ में विरायो वियो आहे. मिसाल जे तौर ते असांजो जेको आहे सो हिकिड़ो आहे अल्कोहल आहे. हाणे अल्कोहल अचे करे जेकॾहिं ऑर्गेनिक कंपाउंडनि खे लॻंदो त उहा समूरी फैमिली छा जी सॾिबी अल्कोहल फैमिली सॾिबी या होमोलागस सीरीज़ तव्हां चवंदव अल्कोहल वारी होमोलागस सीरीज़. मिथनोल मिथाइल अल्कोहल, इथनोल, प्रोपेनोल, प्रोपेनटूओल, ब्यूटेन वनोल या नॉर्मल ब्यूटाइल अल्कोहल, सेकेंडरी ब्यूटाइल अल्कोहल. तव्हांजा समूरा जेके मुरकिब आहिनि इन हिक ई फंक्शनल ग्रुप वारा उहे हिकिड़ी फैमिली में अचनि था. ईअं वरी कार्बोज़ाइलिक एसिड अची करे लॻंदो त मिथनोइक एसिड, इथनोइक एसिड, प्रोपेनोइक एसिड. हाणे वरी हिकिड़ी ॿी फैमिली ठही पवंदी. सो फंक्शनल ग्रुप जे बुनियाद ते जीअं ॾिसो अल्कीन जी फैमिली अलॻि आहे डबल बॉन्ड वारी, अल्काइन जी अलॻि आहे ट्रिपल बॉन्ड वारी, अल्कोहल्स जी अलॻि आहे OH वारी, कार्बोज़ाइलिक एसिड जी अलॻि फैमिली आहे COOH वारी. फंक्शनल ग्रुप जे बुनियादनि ते ऑर्गेनिक कंपाउंड्स मुख़्तलिफ़ फैमिलीज़ में विराया विया आहिनि. Many organic compounds are used in perfumes, scents, paints, dyes and drugs. अनेक नामियाती मुरकिब परफ्यूम्स में, सेंट्स में, रंगनि में, दवाउनि में इस्तेमालु थियनि था पिया. दवाऊं जीअं असां पढ़ियूं हुयूं एंटेसिड्स में, ट्रंकोलाइज़र्स में, एंटी माइक्रोबियल्स में, एंटी फर्टिलिटी ड्रग्स में तव्हांजा ऑर्गेनिक कंपाउंड जेके आहिनि उहे इस्तेमालु थींदा आहिनि. तव्हां वटि टेबलेट अचनि थियूं एस्पिरिन, पेनाडॉल, उन्हनि जा तव्हां फार्मूला ॾिसंदो त उन्हनि में तव्हांखे ऑर्गेनिक कंपाउंड मिलंदा. ऐं पेपर आहे असांजो पनो उन में उहो ठहियलु आहे सेल्यूलोज़ मां. सेल्यूलोज़ ऑर्गेनिक कंपाउंड आहे.
नेल पॉलिशिस अचनि थियूं, नाइट्रोसेल्यूलोज, ब्यूटाइल एसीटेट, इहे ऑर्गेनिक कंपाउंड आहिनि, उन्हनि मां नेल पॉलिश ठहियल आहे। कैंडल वैक्स आहे, वैक्स ऑर्गेनिक कंपाउंड आहे। गैसोलीन जेको फ्यूल आहे जंहिं ते कारूं वग़ैरह हलंदियूं आहिनि, उहो समूरो जेको आहे सो हाइड्रोकार्बन्स जी मिक्सचर आहे। इहो समूरा जेके आहिनि असांजा ऑर्गेनिक कंपाउंड आहिनि, जेकी असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में घर खां वेंदे फ्यूल खां वेंदे जेके बि डोमेस्टिक प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि ताईं, दवाउनि ताईं ऑर्गेनिक कंपाउंड्स जो इस्तेमालु फैलियल आहे। इन ई आख़िरी पॉइंट सां गॾोगॾु असांजो समरी पार्ट 3 ऐं पार्ट फाइनल हुयो, उहो हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।